औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नमाज़ का पहरा जा शराइत। नमाज़ का पहरियां शराइत आहिनि। नंबर पहिरियों तहारत। तहारत का मुराद नमाज़ जा कपड़ा, नमाज़ जो जिस्म ऐं जंहिं जाइ ते नमाज़ी नमाज़ पढ़े उनजो पाक हुजणु। नंबर ॿ सतरे औरत। सतरे औरत का मुराद ओघड़ ढकणु। मर्द लाइ शर्त आहे दुन खां वठी गोॾनि ताईं ओघड़ ढके ऐं औरत लाइ शर्त आहे मुंहुं, हथनि ऐं पेरनि जी तरियुनि खां सवाइ पूरो जिस्म ढकणु। टियों नंबर शर्त आहे वक़्तु। जंहिं बि नमाज़ जो वक़्तु हुजे उन वक़्त ते अदा करणु। जीअं ज़ोहर आहे, ज़ोहर जो टाइम आहे उन ते अदा थींदी, असर वारे टाइम ज़ोहर न पढ़ी सघंदासीं। नंबर चोथों आहे नियत। नियत चइबो आहे दिलि जे इरादे खे। दिलि में इरादो हुजे त मां फलाणी नमाज़ ज़ोहर तो नमाज़ पढ़ां, नियत कबी आहे जीअं माना दिलि में इहो शइ असांखे इरादो हुजे। नंबर पंजों आहे इस्तक़बाल क़िबला, यानी कि क़िबले ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़णु। ऐं नंबर छहों आहे तकबीर तहरीमा, यानी कि लफ़्ज़ अल्लाहु अकबर चवणु। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि अचे लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे हणंदा जीअं हर नई अचण वारी वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियां पहुचे।